नवंदेरो सेपको तरफां सिटी टू फेडर में मुख़्तलिफ़ ट्रांसफार्मरनि में कुंडा कनेक्शन कटे ट्रांसफार्मरनि खे सील कयो वियो। SDO सेपको नज़र मोहम्मद मेमन साहब सां ॻाल्हाईंदी। एग्जीक्यूटिव इंजीनियर मुश्ताक अली बुर्जी साहब उनजी टास्क फोर्स जी टीम आहे, उनजी निगरानीअ में असां रीसिक्योरिंग जो कमु शुरू कयो आहे। असांजा 7 ट्रांसफार्मर रीसिक्योर थी चुका आहिनि ऐं चंद ॾींहंनि में इंशाअल्लाह ताला सॼो फीडर सिटी 2 रीसिक्योर थी वेंदो। किथे बि असांखे का डायरेक्ट लाइन मिली आहे त उहा असां कटे छॾी आहे ऐं जेकॾहिं का अञा बि मिलंदी त उनजे लाइ सख़्तु कार्रवाई थींदी, डिटेक्शन बि थींदी। लाइन हलणु कंहिंखे कोन ॾींदासीं। इन में असांखे तव्हांजे ताउन जी बि ज़रूरत आहे, अवाम जे ताउन जी ज़रूरत आहे, जीअं शहर जी भलाई जी बहितरी थी सघे। असीं एक्शन मुश्ताक हुसैन बुर्जी साहब जे हुकुम मुताबिक़ सिटी 2 फीडर ते टास्क फोर्स जी टीम 7 ट्रांसफार्मर सिक्योर कया आहिनि, जंहिंमें इलीगल जेके कनेक्शन आया 150 खां मथे कनेक्शन आहे उहे ख़तमु कया आहिनि ऐं असीं मौजूदु सार्फिन खे जेके बिल भरींदड़ उन्हनि खे असीं बिजली ॾींदासीं।